अॼु कमदार देर कई आहे बंगले ते अचण जी निभागो सदाईं लेट हूंदो आहे। हलो पुट लेट भी थी वई आहे ॾाढी ईंदो त वॾेरो गारी वेठो हूंदो पर अलाह मालिका हलो मोहतार साईं अस्सलाम वालेकुम बाबा बादशाही जो खैर। वालेकुम सलाम खुश आयो आहे ॿियो ख़ैर आहे अल्लाह तूं हथ अल्लाह। न ॾींदो कर मूंखे हथ धोई ईंदो आहे कमु कयो हाज़ुर बाबा साईं हाज़ुर। पुट इहो ई नसीबन में आहे पंहिंजे में। मानी जो टाइम दिया बाबा हलूं हाँ पुट हाँ हलूं था भोतार को मोकल वठूं हलूं था। भोतार साईं असां के इजाजत आहे। सफ़ाई थी वई आहे बंगले जी। हाज़ुर बाबा साईं सफ़ाई सॼी थी वई। सही सफ़ाई कई अथव। जी जी बाबा साईं। टरो अखियुनि जॻह टरो हाज़ुर निभाग बाबा लेट थियण जो इहो ई नतीजो थी। पोड़ी मुंहिंजी दिल त चाहे थी त मुंहिंजो पट पड़े ऐं वॾो डॉक्टर थे। पाण गरीब सुबह जो खाईंदा आहियूं शाम जो कमाईंदा सुबह जो कमाईंदा आहियूं शाम जो खाईंदा आहियूं गरीब परी छा कंदो। मां त चौदा पढ़तो वॾो डॉक्टर थींदो जेके सूर आहिनि सदमानी वॾे रंजू मारानी हर शइ मां कंदुमि पर मुंहिंजो ख्वाब इहो आहे त मुंहिंजो पुटु पढ़े ऐं कंहिं वॾे रंजू जेके इहे सदमा आहे गारियूं न सहे। ॿुध कोशिशि कर अॼु भईया खे चओ मुंहिंजे पुट खे पढ़ा तोड़ के नथे पुट पढ़ी लिखी अमीर थिए पाण अमीर थियूं सभु नौकर न थियनि। ॾिसंदुमि आहिनि त वॾेरा अलाह कंदो मूटे में हूंदो त चवंदोमांसि बाक़ी अलाह मालिका कव जो टाइम बि थियण वारो आहे ॾे न वॾेरो सटा। चङो वॾी अलाह भाई। मोहतार भाई अस्सलाम वालेकुम बाबा बादशाही जो खैर। वालेकुम सलाम अरे तू हथ रेडी तो कर दो चयो आहे न मौत आई ईंदो आहे सफ़ाई कयो बाबा साईं मुंहिंजो पुट आहे गलती आहे माफ़ी बाबा साईं। बूथ बि न दुराईंदो आहे पंहिंजे पुट जो। हाज़िर बाबा साईं। सफ़ाई कयो बंगले जी। हाज़िर खैरा बाबा अची वॾे रख मोकलता वठो। भोतार असां के जता सफ़ाई थी वई सॼी भोतार सफ़ाई थी वई आहे सही। जी जी बाबा साईं जी। मां अॼु ॾिसंदुमि तारो सफ़ाई सही न करे वेंदा आहियो। अरे छा आहे भोतार जो पंहिंजो बंगलो पंहिंजो कमरो पर्सनल कमरो ताके हे भी सफाई सही नथी करण अचे बाबा साहब पकड़े दो पगार जो टाइम ईंदो आहे भगा बीठाओ निकलो आई तो निकलो बंगले जो। अम्मा मांखे पढ़णो आहे मांखे वॾेरनि जी गुलामी न करणी। अॼु मूंखे इहे धिका मिलिया आहिनि सुभाणे मूंखे इहे न खणा मूंखे डॉक्टर थियणो आहे। बाबा के चओ मूंखे पढ़ाए। पुट खुद बाहर तू बाहर वञे असां सलाह कयूं था। रोज़ त चवंदो आहे हिन खे पंहिंजे नाननि जे घर पढ़ण लाइ मोकिलियो। रोज़ हरू भरू उहो शहर आहे उहे उन्हनि खे पढ़ाए वठंदा हिते ॻोठ में वॾेरा पाण खे पढ़ण कोन ॾींदा पंहिंजे पुटनि खे। मुंहिंजी त सलाह इहा आहे त हिन खे मोकिले छॾियो। रोज़ हरू भरू मां हिननि खे इज़ाईंदो आहियां। अॼु कमदार जीअं आयो उनको माफ़ी घुरबी आखिर उहे भी इंसान आहिनि
उन्हनि खे अॼु हरू भरू धिकारी कढियमि ऐं जीअं कमदार आयो कमदार को माफ़ी घुरबी बस कमदार अचे ॾाढो इंतज़ार आहे कमदार जो मज़ो बि नथो अचे हरू भरू दड़का ॾेई धिका ॾेई पोड़ो आहे कमाईंदो सॼो ॾींहुं बस अचे अॼु माफ़ी घुरांसि थो चङो वॾेरे टाइम थी वियो मां हलां थो हाणे वॾेरे ॾे बाक़ी पुट लाइ पुछे चवंदोमांसि त नाननि घुमण वियो आहे ॿियो छा चवांसि इहा ॻाल्हि कंहिंखे ख़बर न पए त हू पढ़ण वियो आहे वॾेरो वॾो ज़ालिम आहे नेठि हुनखे मोटाए वरी साॻो पंहिंजी ॿनिन में कमकार कराईंदो इहा ॻाल्हि न मूंखां बर्दाश्त थींदी न तोखां बर्दाश्त थींदी दुआ कजांइ अलाह भाई हाणे हलां थो मां बि वॾेरे ॾे मोहतार साईं अस्सलाम वालेकुम हाल आबा खुशां टाट ॿियो खैरा खुशां बा ॿियो खैरा कमदार ॾाढो ख़ुशि लॻे थो छा ॻाल्हि आहे कमदार मोहतार बस तव्हां भाकुर पाए मूंसां मिलियो मूंखे इहा ॾाढी ख़ुशी आहे अच्छा जी मोहतार साईं ॿियो ख़ुशि लॻो पियो न कमदार जी जी मोहतार साईं तव्हां ख़ुशि लॻा पिया दुआ दुआ ॿियो नंढड़ो तोरो ख़ुशि काथे आहे ज़ाहिर न आहे मोहतार साईं उहो नानी ॾे घुमण वियो आहे अच्छा अच्छा अॼु कमदार मुंहिंजी दिलि चए थी तुंहिंजी दिलि जी जेका ख़्वाहिश आहे उहा मूंखे अॼु ॿुधा मां अॼु वोट में आहियां जेका ॻाल्हि अथई ॿुधा मूंखे मोहतार साईं अहिड़ी ॻाल्हि आहे त का कान ना ना कमदार अॼु जेका बि दिलि जी ॻाल्हि अथई ॿुधा अॼु मां उहा ॻाल्हि तुंहिंजी पूरी कंदुमि मोहतार साईं नाराज़ न थियो त पोइ हिकु अर्ज़ु कयां ॿुधा ॿुधा कमदार छो न कमदार ॿुधा मोहतार साईं मां पंहिंजे पुट खे पढ़ाइण थो चाहियां छा पढ़ाइण औकात ॾिठी थी पंहिंजी पढ़ाइण कमदार थी करे चए थो पुट खे पढ़ायां मुंहिंजो बच्चो ज़िमेदार जो पुट आहे हिन महिल हिनखे न एडमिशन वठी ॾिनी तूं चए थो पढ़ायां पंहिंजी हैसियत ॾिठी थी पढ़ायां सदाईं बेसुरी ॻाल्हि कंदा मुंहिंजो मूड सही हो अॼु सॼो मूड तूं ख़राब करे छॾियो बाबा साईं ग़लती आहे मां ॿीहर ई तव्हांखे इहा शइ न चवंदो मुंहिंजी ग़लती आहे बाबा साईं इहा निकर बगले तो निकर सदाईं निकर मुंहिंजे अखियुनि जो कोटार मां चवां थो निकर ठीकु आहे बाबा साईं नाराज़ न थियो बाबा साईं मां वञां ठीकु आहे निकर ॾिठई पोड़ी वॾेरो ख़ुशि हूंदो अॼु मूंखे हा करे चए थो बाबा साईं मूंखे कुकड़ वठी ॾियो बाबा भलो कुकड़ वठी ॾियो छो न कुकड़ वठी ॾींदुमि भलो कुकड़ बच्चा तो भलो कुकड़ वठी ॾींदुमि खेर खेर जी ख्याल तव्हां त केरे कमदार पुट तोखे छा थियो पुट तोखे छा थियो डॉक्टर जो नंबर मिला हेलो हेलो डॉक्टर साहब छा काथे हो तव्हां मुंहिंजे बच्चे खे छा थियो जल्दी अचो छा तव्हां न आयो वे डॉक्टर हेलो डॉक्टर साहब तव्हां काथे हो डॉक्टर साहब छा तव्हां बि हिते न आयो छा थींदो मुंहिंजो बच्चा कमदार 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 ॿुध ॿार वॾेरे जो आवाज़ थी ॾिस केरु आहे ॾिसी अच पुट आयो पुटार आयो तोखे छा थियो बाबा साईं छा थियो हिनखे कमदार मारो कली मुंहिंजे बच्चे खे छाती हो थी मुंहिंजो सिकील तो बच्चो थी हाज़िर बाबा हाज़िर बच्चे खे वारो कर कोई के वठी वारो कर पुटार ओ पुटार हेरी तो बाबा हेरी तो हे ॾिस त सही मुंहिंजे वतार खे छा थियो डॉक्टर साहब वारो कर डॉक्टर साहब जल्दी करो डॉक्टर साहब मुंहिंजो बच्चो हिकिड़ो प्यारो बच्चो आहे मुंहिंजो डॉक्टर साहब जल्दी कर थी वेंदो हर शइ थी वेंदी बाबा साईं कमदार जल्दी कर परेशान थियण जी का बि ॻाल्हि आहे ही सही आहे इनखे गर्मी थोरी लॻी वई आहे अच्छा डॉक्टर साहब जल्दी कर अच्छा इंजेक्शन को डॉक्टर साहब जल्दी करो जल्दी थियो साईं बच्चा तोखे छा थियो बच्चा मुंहिंजा बच्चा तोखे छा थियो डॉक्टर होता यार खुश आयो तव्हां कमदारे केर आहे कमदारे केर आहे होता बच्चे जी जिंदगी बचाई आहे कमदार ही उहो ई मुंहिंजो अलण पुट आहे जेके तव्हां पढ़ण को मना कंदा छा अलण पुट तूं आहे कॾहिं तुंहिंजे हथ मां न ॾींदो हाणे यार हथ चुमाए थो
वाह कॾहिं पढ़ायो आहे कमदार तूं ॿुधाए इनखे कॾहिं पढ़ायो आहे कमदार बाबा याद आहे तव्हांखे मां अर्ज़ु कयो त मुंहिंजो पुटु पढ़णु थो चाहे यार कमदार माफ़ कजांइ काश मूंखे 5 साल पहिरियां ख़बर हुजे हा पढ़ाई जो एतिरो फ़ाइदो आहे त मां तव्हां ॾींहुं चवां हा तूं पंहिंजे बचे खे पढ़ा वाह यार वाह लख थोरा तुंहिंजा थैंक यू टेबल जो मक़सदु इहो त असां वटि ग़ुलामी जेको सिस्टम आहे उहो तमामु अॼुकल्ह घणो लॻो पियो आहे वॾेर को दौर आहे सो इन हवाले सां पढ़ायो पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो ऐं जेके ओड़े पाड़े जा बच्चा आहिनि घटि में घटि तालीम जी उन्हनि खे सलाह ॾियो सलाह मशवरो ॾियो त उहे पढ़नि थैंक यू तव्हां प्राइवेट स्कूल में था पढ़ाए सघो पर हुनखे गवर्नमेंट में पढ़ायो इहा हिकिड़ी जेके आहे न वॾी तालीम आहे त हुनखे ख़बर पए त इल्मु छा आहे इहा शइ हुनखे ख़बर पए त इल्मु छा आहे त उहा हर शइ आसानी थी वेंदी पंहिंजी मूंखे बि तालीम जी अहमियत तॾहिं थी जॾहिं पहिरियों मां हिन कमदार जे पुट खे हथ ॾियणु पसंदि न कंदो हुउमि जॾहिं उहो पढ़ी पास थी आयो डॉक्टर थियो मुंहिंजे बचे जी जान बचायईं तॾहिं मूंखे क़दुरु पियो त पढ़ाई जो केतिरो फ़ाइदो आहे महिरबानी थैंक यू